अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी गीतनि जो बहितरीन ऐं नाले वारो रागी मिठड़ो मोलाई रखां यारी तोसां कावड़ कंदो मौलाई मूंसां ऐं कोयले सिद्ध गुलकारा फ़ाइज़ा अली। यारी रख मूंसां मिठा सिंगर फ़ाइज़ा अली मिठड़े मोलाई सां छो ऐं छा लाइ शादी न कई? फ़नकारा फ़ाइज़ा अली मिठड़े मोलाई सां शादी न करण जा असुलु वजह ऐं कारण तव्हांखे हिन वीडियो में ई ॿुधाईंदासीं। वीडियो शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। सिंध जे बहितरीन गुलकारा फ़ाइज़ा अली सिंध जी झर जंग में काफ़ी मक़बूल ऐं मशहूरु आहे ऐं शादी खां अॻु उन जी हुस्न जी हाक हर हंधि हुई। वरी फ़ाइज़ा अली सां ड्यूट बीट कंदड़ मिठड़े मोलाई खे बि कुझु साल अॻु काफ़ी मक़बूलियत मिली। मिठड़े मोलाई सम्झो त फ़ाइज़ा अली खे मुंहिंजे करे ई शोहरत मिली, पर ईअं हरगिज़ कोन हो। फ़ाइज़ा अली मिठड़े मोलाई सां ड्यूट गीत करण खां अॻु ई काफ़ी मशहूरु थी चुकी हुई। बाक़ी रही ॻाल्हि मिठड़े मोलाई मुमताज़ मोलाई जीअं पाण खे मशहूरु करणु पई चाहे, पर ईअं न थी सघियो। हाणे ॻाल्हि कंदासीं त मिठड़े मोलाई सां फ़ाइज़ा अली छो शादी न कई। असुलु वजह ऐं मुख्य कारण ही आहिनि त मिठड़ो मोलाई ग़रीब आहे ऐं हू पंहिंजे मामे शाइर अली शेर गबोल जे शोरूम में बीठल आहे ऐं उन्ही जे ख़र्च ते हलंदो आहे ऐं उन जा एल्बम बि उहो ई कराईंदो आहे। हाणे तव्हां फ़ैसिलो कयो, फ़ाइज़ा अली जेकॾहिं मिठड़े मोलाई सां शादी करे हा त छा ईअं ज़िंदगी ख़ुशगवार गुज़ारे हा जेको मिठड़ो मोलाई पाण ॿियनि जे ख़र्च ते हलंदो आहे। काथे FBI कमिश्नर अब्दुल हमीद अबड़ो ऐं काथे मिठड़ो मोलाई।